अस्सलाम वालेकुम। मिसन वडी न्यूज़ नेटवर्क में भलीकार। गैस जा सतायल मिसन वडी जा शहरी रोडन ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो। हथन में प्ले कार्ड खणी सख्त नारेबाज़ी कई वई। एहतजाज कंदड़न जो चवण हो त गैस जी लोडशेडिंग सबब ज़िंदगी जो कार वहिंवार मुतासिर थी रहियो आहे। इंतज़ामिया का एहतजाज कंदड़न मुतालबो कयो आहे त इन ॻाल्हि जो फौरी तौर ते नोटिस वठी गैस जी लोडशेडिंग फिलफौर ते ख़त्म कई वञे। ॿी सूरत में मेन हैदराबाद मिरपुर ख़ास रोड ब्लॉक कयो वेंदो। मिसन वडी न्यूज़ नेटवर्क